जेको इन कायनात जो ख़ालिक ई मालिक आहे। मोहतरम उस्ताद, प्यारा साथियों, जिए सिंध, जिए लतीफ़ जी ॿोली। मुझे इन तकरीर जो उनवान आहे इल्म जी लाट। पंहिंजी तकरीर जी शुरुआत इन शेर सां कंदुसि। इल्म सां प्यार मुंहिंजो आहे, कलम हथियार मुंहिंजो आहे। इल्म सां प्यार मुंहिंजो आहे, कलम हथियार मुंहिंजो आहे। करे हासिल इल्म सम्झ में सॼो संसार मुंहिंजो आहे। जनाब आला, इल्म इंसान जी टीह आहे। इल्म इंसान के सुठे ऐं किने, सचे ऐं कूड़े, ज़ालिम ऐं मज़लूम, कातिल ऐं मक़तूल, फोरू ऐं फुरजंदड़, ऊंदाह ऐं रोशनीअ विच में फ़र्क़ु सम्झाए थो। इल्म इंसान के अनेक मसइलनि खे हल करण, सम्झण, परखण जी कुवत अदा करे थो। जनाब आला, दुनिया जे सभिनी आलमनि, मुफ़क्किरनि ऐं सानियावंदनि इल्म हासिल करण जी तलक़ीन कई आहे। असांजे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इल्म हासिल करियो, चाहे अव्हांखे केतिरी बि तकलीफ़ छो न करिणी पए। इल्म हिकु अहिड़ी लाट आहे जेको जग खे रोशन करे थी, जेका समाज में नवां सां तरक़ीअ जूं राहूं पैदा करे थी, जेका तहक़ीक़ जे मज़बूत मतरके सां ठकोरे वहमनि जा ठला कोट भञण में मदद करे थी। हिकु कलम, हिकु किताब ऐं हिकु उस्ताद कंहिं बि मुर्दा समाज में इनकलाब आणे सघनि था। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त इल्म जो रस्तो कॾहिं बि न छॾिजो। हमेशह इल्म खे पंहिंजो दोस्त करे रखिजो। दुआ आहे त शल इल्म जी वाट बेवस पाट में ॿरंदी रहे। आख़िर में ही शेर चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि। मुंहिंजे मन जे मंदर में आ सांडियल हिकिड़ो सुहिणो ख्वाब, मुंहिंजे मन जे मंदर में आ सांडियल हिकु सुहिणो ख्वाब। खण कलम, खोल किताब त गॾिजी आणियूं इनक़िलाब इनक़िलाब इनक़िलाब। महिरबानी।